ये सब जो सब कम ओठे जा आहिनि, पर ओठे ये कम अहिड़े तरीक़े सां कया आहिनि जो उन पोयां को बि सबूत न आहे छॾियो। बाबा साईं, हो पंहिंजी बेइज्जती जो पलांद पियो करे। जेकॾहिं उनखे पलांद करणो आहे त मूंसां करे। हरू भरू बेगुनाहनि जो खून छो थो वहाए? अदा साईं, ओठे जी मदद करण वारो इहो खेरू आहे। जंहिं राति ओठो हिते आयो, पोयां खेरू खे होॾे मोकिले छॾियईं। पर मूं त इहो ॿुधो आहे त खेरू ऐं ओठे जे विच में इख़्तिलाफ़ आहिनि, छो त खेरू ओठे जी भेण मथां चकर काटिया आहिनि ऐं खेरूअ जे पीउ खे बि ओठे वारनि हितां बेइज्जतो करे रवानो कयो हो। पोइ इहो कीअं थो थी सघे त एतिरो कुझु थियण खां पोइ बि उहे ॿई हिकु थी वञनि? खैरू ऐं ओठे वारनि गॾिजी असां मथां हमिलो कयो, छा उहा ॻाल्हि तव्हां खां विसरी वई? इहो त मां बि सोचां पियो त इहे आख़िर एतिरो जल्दी कीअं ठही विया। अदा साईं, ओठो एॾो बेगैरत क़िस्म जो इंसान आहे जो हुन तव्हां सां पलांद करण लाइ खेरू खे पंहिंजे भेण जी संग जी आछ कई हूंदई। जेकॾहिं इहा ॻाल्हि आहे त ओठो अॼु राति या सुभाणे राति खेरूअ सां ज़रूरु मिलंदो। तव्हां हुन ते नज़र रखो। जेकॾहिं हू पाण में मिलनि था त पोइ हू ॾोह जी तयारी कंदा। हाणे उन्हनि खे सबूत सां गॾु पकड़णो आहे। ठीकु आहे अदा साईं, पूरी जांच करे तव्हांखे ॿुधाईंदुसि।